अस्सलाम वालेकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां मां हैदराबाद से हाणे हलंदासीं इलाक़ाई ख़बरुनि जी तरफ़। हैदराबाद में रेवेन्यू मुलाज़िमनि मुतालबनि जी मंता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। शहबाज फ्लाईओवर अॻियां सैयद सरदार अली शाह, अमजद अली लाशारी, ग़ुलाम सरवर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ अॻवाणनि जो चवणु हो त हिन महागाईअ जे दौर में घर जो गुज़र सफ़र करणु मुश्किल आहे, जंहिं सबबि हुकूमत फौरी तौर पघारुनि में 20% वाध, मेडिकल, हाउस रेंट ऐं ॿिया अलाउंस जारी करे वधीक परेशानीअ खां बचायो वञे। बेनज़ीर भुट्टो शहीद यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी खैरपुर में माहौलियात जे आलमी ॾींहं जे हवाले सां तक़रीब मुनक़िद कई वई। तक़रीब में टेक्निकल यूनिवर्सिटी खैरपुर जे वाइस चांसलर डॉक्टर रसूल बख्श महर, डिप्टी कमिश्नर खैरपुर डॉक्टर शर्जील नूर चन्ना, महरान यूनिवर्सिटी खैरपुर कैंपस जे प्रो वाइस चांसलर डॉक्टर दुर मोहम्मद पठान, चाइना मां आयल यायूं याचन समेत उस्तादनि ऐं शागिर्दनि जी शिरकत माहौलियाती गदिलाइण सिंध जो अहम मसइलो बणिजी वियो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे डॉक्टर रसूल बख्श महर चयो त माहौलियाती गदिलाइण सिंध जो अहम मसइलो बणिजी वियो आहे। सनत जे शोबे में प्लास्टिक जो इस्तेमालु घटायो वञे, जंहिंसां घणी क़दर माहौलियाती गदिलाइण ते ज़ाब्तो आणे सघिजे थो। असांखे प्लास्टिक जे इस्तेमाल खे घटाइणो पवंदो। सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त माहौल जी बहितरी ऐं गदिलाइण जे ख़ात्मे बाबति अवाम खे शऊर ऐं आगाही पिणु ॾियूं। डीसी शर्जील नूर चन्ना जो चवणु हो त हिन वक़्तु असीं माहौलियाती गदिलाइण खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं ऐं उन में ख़तरनाक वाध थींदी रहे थी, जंहिंसां माण्हुनि में केतिरियूं ई बीमारियूं पैदा थी रहियूं आहिनि। कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद डिवीजन मोहम्मद अब्बास बलोच कमिश्नर्स ऑफिस में डिपार्टमेंटल प्रमोशन कमेटी ज़िले नौशरो फिरोज़ जे रेवेन्यू खाते जे जूनियर क्लारकनि मां सीनियर क्लारक तौरु प्रमोशन माणींदड़ 6 मुलाज़िमनि में प्रमोशन जा ऑर्डर विरहाया। उन मौक़े ते कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच प्रमोशन हासिल कंदड़ अमले खे मुबारकबाद ॾिनी ऐं खेनि हिदायत कई त हू पंहिंजो कमु सचाई ऐं ईमानदारीअ सां सरअंजाम ॾींदे ड्यूटी जा पाबंद रहनि। उन मौक़े ते कमिश्नर मोहम्मद अब्बास बलोच ऐं एडिशनल कमिश्नर 2 फयाज़ हुसैन राहू जो तरक्की माणींदड़ नज़ीर अहमद भुट, हाकिम अली गोपांग, कुर्बान अली वगण, मोहम्मद जुड़ियल राजपर, खैर मोहम्मद सुमरो ऐं वज़ीर अहमद सहतो खे सीनियर क्लारकनि जा प्रमोशन ऑर्डर्स ॾिना। जागीरदारी निज़ाम नामंज़ूर ऐं सरदारी निज़ाम नामंज़ूर। भिटशा में सिविल सोसाइटी, वकीलनि, सहाफ़ियुनि ऐं सियासी समाजी धुरनि जो प्रोफेसर अजमल सावंद, सदाम लाशारीअ जे क़त्ल ऐं प्रिया कुमारीअ जे अगवा ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। GWC जे सॾ ते सवें माण्हुनि पारां हथनि में प्ले कार्ड खणी रैली कढी भिटाईअ जे दर ते दाह ॾिनी वई आहे। रैलीअ में जसकम, फंक्शनल लीग, SUP, STP, नवाज़ लीग, JUI, पीपल्स पार्टी, शहीद भुट्टो ऐं ॿियनि तंज़ीमुनि जा अॻवान ऐं कारकुन बि वॾे अंग में शरीक थिया। ठुल भरिसां ॻोठ चीफ सरदार हाजी बशीर अहमद ख़ान कटोहर में हिकु ॾींहं लाइ फ्री मोबाइल मेडिकल कैंप लॻायो वियो, जंहिंमें 300 खां वधीक माण्हुनि दवाऊं वरितियूं। ठुल भरिसां ॻोठ चीफ सरदार हाजी बशीर अहमद ख़ान कटोहर में चीफ सरदार हाजी बशीर अहमद जी वरितल ख़ुसूसी कोशिशुनि सां हिकु ॾींहं लाइ मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु कई वई, जंहिंमें इलाइक़े जे 300 खां वधीक माण्हुनि दवाऊं वरितियूं ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जूं टेस्टूं करायूं। सरदार बशीर अहमद ख़ान कटोहर जे कयल ख़ुसूसी कोशिशुनि सबबि अॼु इलाइक़े जे ग़रीब माण्हुनि भरपूर फ़ाइदो वरितो। शिदातकोट शहर में वधंदड़ बदअमनी, स्ट्रीट क्राइम, लाक़ानूनियत ऐं समाजी बुराइनि जे ख़िलाफ़ सियासी समाजी इतिहाद जे सॾ ते 3 ॾींहं ते बि एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई। सियासी समाजी इतिहाद जे सदर वज़ीर खोसो, हाजी खान भुट्टो, इमदाद सुमरो, क्लॉथ एसोसिएशन जे सदर अनिल करनाणी, हमल खुश्क, सैयद हसन अली शाह, सरदार अली मक्सी, आसिफ मक्सी, पीर बख्श भट्टी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में हथनि में पार्टीअ जा झंडा ऐं प्ले कार्ड खणी कोटो मोटो चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई वई।